दीवार छा रोकी दी आवाज असांजे खे जे जिस्म रहा पंहिंजा एजी बंद खोलनि में हुआ नेठ त अचणी आहे शान जी होलनि में मां आराम आदमी पार्टी जा मर्कज़ी अॻवानो सैयद जी सन जी धरती ते आयल साईं जी जा फिकी पैरोकारो मुंहिंजी भेनरियूं साथी दोस्तो जीअं सिंधु जे जीअं साईं जीअं थे 25 अप्रैल अॼोको ॾींहुं जेको सिंध जे तारीख़ में उहो उदासीन भरियो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते न सिर्फ़ सिंध जा क़ौमी कारकुन न सिर्फ़ सन जा क़ौमी कारकुन उदास थी विया हुया पर अॼोके ॾींहं ते सिंध जी तारीख़ उदासी महसूस कंदी आहे अॼोके ॾींहं ते सिंध जो अदब उदासी महसूस कंदो आहे अॼोके ॾींहं ते सिंध जी सकाफ़त उदासी महसूस कंदी आहे अॼोके ॾींहं ते सिंध जी तारीख़ ऐं सिंध जी सियासत उदासी महसूस कंदी आहे छाकाणि त उहो उदासी वारो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं जदीद सिंध जे ख़ालिक मुंहिंजे प्यारे रहबर मोहतरम साईं जेम्स जो विछोड़ो थियो साईं जेम्स सैयद जंहिंजी सिंध सां मोहबत चवंदा आहिनि त तारीख़ शख़्सियतूं तारीख़ जा पेर हूंदियूं आहिनि पर साईं जेम्स सिंध जो उहो अॻवान ऐं उहो लीडर हुयो जेको न सिर्फ़ तारीख़ जा पेर हुयो पर साईं जेम्स तारीख़ जी दिलि हुयो ऐं जॾहिं सिंध जे अंदरि साईं जेम्स जो ज़िक्र थींदो त सिंध जी तारीख़ जी दिलि धड़कंदी सिंध जे अदब जी दिलि धड़कंदी सिंध जी सकाफ़त जी दिलि धड़कंदी साईं जेम्स जी शख़्सियत एॾी वॾी कदावर हुई हिकिड़े पासे रियासत जा ताक़तवर इदारा हुया पाकिस्तान जी ISI मिलिट्री इंटेलिजेंस ऐं पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी हुई ॿिए तरफ़ साईं जेम्स जहिड़ो हदलनि जी मुठी हिकिड़ो कमज़ोर माण्हू जेको सन में वेठो हुयो पर साईं जेम्स चवंदो हो पाकिस्तान न खपे त इस्लामाबाद जे एवननि में थपथरो मचंदो हुयो साईं जेम्स चवंदो हो कालाबाग डैम न खपे त इस्लामाबाद जा समूरा एवान उॾंदा हुया इहो साईं जेम्स जो हिकिड़ो आम किरदारु हो इहा साईं जेम्स जी करामत हुई ऐं साईं जेम्स जो इहो ई वॾो कमाल हुयो जो मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो जंहिंजे करे हिकिड़े शख़्स खां उहा रियासत डिॼंदी हुई हिकिड़े शख़्स खां पाकिस्तान जी मिलिट्री इंटेलिजेंस ऐं फौजी इदारा डिॼंदा हुया उन्हनि खे ख़बर हुई त साईं जेम्स जेको चवंदो आहे उहो कंदो आहे ऐं अॼु अवां नज़र कराईंदो त सिंध जे अंदरि इहा ई साॻी उहो साॻियो ख़ौफ़ जेको साईं जेम्स खां रियासत कयो हुयो जेको साईं जेम्स खां रियासत डिॼंदी हुई अॼु उहो रियासत खे ख़ौफ़ शफ़ी फुर्सत आहे छाकाणि त रियासत सम्झे थी त हीउ जेको चवंदो उहो कंदो रियासत सिंध जे सभिनी लीडरनि खे सुञाणे थी उनखे ख़बर आहे त कहिड़ा लीडर चवंदा हिकिड़ी ॻाल्हि आहिनि ऐं कंदा ॿी ॻाल्हि आहिनि ऐं कहिड़नि लीडरनि में साईं जेम्स जी ख़ुशूसियत आहे त उहे ॻाल्हि जेका चवंदा मरण मारण खां सवाइ उन ॻाल्हि ते न कंदा जंहिंजे करे अॼु रियासत जीअं मुतहद मवाज़ ऐं शफ़ी फुर्सत खां घबराए थी छाकाणि त उहा झलक जेका साईं जेम्स जे फिक्र में हुई जेका साईं जेम्स जे मौक़िफ़ में हुई उहा ई झलक जीअं मुतहद मवाज़ उन जी क़यादत में आहे अरबी में चवंदा आहिनि अरे इस्तक़ामत फ़ौक़ुल करामत मौक़िफ़ ते क़ाइमु रहण करामतुनि खां वधीक आहे ऐं इहा ई ख़ुशूसियत आहे जीअं मुतहद मवाज़ जी उहो पंहिंजे मौक़िफ़ ते जिद्दी क़ाइमु ऐं दाइमु आहे ऐं जीअं मुतहद मवाज़ सॼी सिंध जे अंदरि जेका बि क़ौम पर सियासत थिए थी अॼु जीअं मुतहद मवाज़ जी न सिर्फ़ु मक़बूलियत वधे थी पर ख़ुदि रियासत ॾींहों ॾींहुं उन खां ख़ौफ़ज़दा थींदी थी वञे उन जी मक़बूलियत खां हिकिड़े पासे सिंध जा उहे वॾियूं क़ौम पर जमातूं आहिनि ऐं वॾनि नालनि वारा लीडर आहिनि पर उहे जेके सिंध जे अंदरि मौक़िफ़ इख़्तियार कनि था अवां क़ौमी कारकुन उन खां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो कराची जे अंदरि सिंधी ऐं पंजाबी जो झेड़ो थिए थो त सिंध जा उहे वॾा लीडर चवनि था त इहो नस्ली झेड़ो आहे मां बाक़ी सां वॾी बाक़ी घुरंदी चवां थो ऐं सिंध जो हक़ीक़ी आशिक़ आहियां जंहिंजे करे असांजो अंदरि चढ़े थो पंजाबी असांजो क़ौमी दुश्मन आहे ऐं जेको हुनखे नस्ली दुश्मन थो चए उनखे लानत थो विझां छाकाणि त पंजाबी असांजो क़ौमी दुश्मन आहे असां पंजा क़ौमी दुश्मन वारो रवैयो रखूं था ऐं कंहिं बि सूरत में उन सां न नस्ली असांजो रवैयो आहे न ई कंहिं मुस्लमान भाइरी वारो रवैयो आहे पंजाबी असांजो क़ौमी दुश्मन आहे पठान असांजो क़ौमी दुश्मन आहे उन्हनि सां जेको बि थियणो आहे उहो क़ौमी आहे ऐं उहो हर सूरत में थींदो ऐं अवां ॾिठो त सिंध जी सियासत जे
कौम पर सियासत के अंदर बहादुरी जी दावा कर उहे लीडर गुलशन हदीद छॾे भॼी विया ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त जंहिं ॾींहुं पंजाबी रंधा क़तल थियो ॿिए ॾींहं ते पंजाबी शागिर्दनि सिंध जी नियाणियुनि खे चमाटूं हयूं पर अफ़सोस सां उहे हुन वक़्तु सिंध जी गुलशन हदीद जे अंदर उनजो तहफ़ुज़ कंदड़ जी दावेदार लीडरशिप भॼी वई ऐं उन्हनि नियाणियुनि पंहिंजा रवा ऐं चूड़ियूं ॿिए ॾींहं ते उन लीडर जे घर मोकिलियो त तूं हीउ पाए ऐं असांजी वासी ऐं मासी वारा जेसिन मुदलमार जा दोस्त पहुचनि था उहे असांजी वासी वासी कंदा ऐं गुलशन हदीद जे अंदर न सिर्फ़ु गुलशन हदीद जे अंदर पर सॼी सिंध जे अंदर सॼी माण्हुनि क़ौम इहो महसूसु कयो त सिंध जे अंदर जेसिन मुदलमार न सिर्फ़ु कराची में पंहिंजे सिंधी माण्हुनि जो तहफ़ुज़ करे थी सिंधी माण्हुनि जो बचाव करे थी पर उहा पंहिंजे क़ौमी दुश्मन सां जंहिं तरीक़े जो मुआवज़ो अटकायो आहे उहा ई सैयद जी लाइन आहे ऐं उहा ई सिंधू जंहिं जी लाइन आहे बाक़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि थी थिए हिकिड़ा लीडर चवनि था त असांजी झुगी थी सड़े असांखे न छॾियो असांखे बचायो ऐं ॿिया लीडर चवनि था जेसिन मुदलमार सां गॾिबो पाण खे माराईंदो तंहिंजे करे खामखां पाण खे न मारायो ऐं उहा फ़ैसिलो कयो त लीडर जूं झुगियूं ऐं सिर बचायूं या सिंधू देश बचायूं ऐं हुनजे लाइ पंहिंजी जानियूं कुर्बान कयूं उन्हनि लीडरनि खे आउं चवां थो त जीएम साहिब जी सुनत ते हलणु चाहियो था त साईं जीएम साहिब खे पंहिंजी सन जी झुगी प्यारी न हुई साईं जीएम साहिब खे पंहिंजो सिर प्यारो न हुयो त अव्हांखे झुगी ऐं सिर प्यारो थियो आहे साईं जीएम साहिब खे सिंधू देश प्यारो हुयो ऐं सैयद सिंधू देश जे लाइ कैद बंद बि कटिया ऐं सैयद सिंधू देश जे लाइ पंहिंजो सिर बि कुर्बान कयो अव्हांखे गुज़ारिश थो कयां आ सिंध जे समूरनि क़ौमी कारकुननि खे ही स्टेज ही सन जी धरती उहा अज़मतुनि भरी धरती आहे हीअ धरतीअ जो अमन जो पैगाम यकीन कयो त सॼी दुनिया महसूस करे थी हर साल हिन धरतीअ ते 5-5-6 जलसा थींदा आहिनि पर कॾहिं बि ऐं हिक ॿिए जा सियासी मुखालिफ़ आहिनि पर कॾहिं बि हिन धरतीअ ते का बदनज़मी न थी आहे कॾहिं बि कोई झेड़ो फसाद न थियो आहे कॾहिं फौज में रुॻो ॿ पार्टियूं उन्हनि जी पोइ पर उहे हिक ई खे ख़बर आहे त उहे कंहिंजी लाइन ते हलनि था ऐं उहे कंहिंजा आउं गुज़ारिश थो कयां क़ौमी कारकुन जे एहतसाब जी ॻाल्हि हली त उहे दोस्त ॻाल्हि कई त क़ौम पंहिंजूं हिमायतूं हुन खां वापसि वठे त इहो हिननि जो एहतसाब आहे ऐं अव्हांखे गुज़ारिश था कयूं त वाकई हुननि अॻवान जेके नाजाइज़ूं कयूं आहिनि सिंध जी क़ौमी तहरीक में जेके हिसाब हासिल कयूं आहिनि उनजो हिसाब किताब ज़रूरु थियणु खपे ऐं उहो ज़रूरु थींदो कंहिं बि ॻाल्हि खे ऐं क़ौमी तहरीक जे क़ौमी कारकुननि खे इहा गुज़ारिश थो कयां त हीउ वक़्तु जीअं मज़ामती दौर हले थो जेका मज़ामती लाइन असांजे चेयरमैन ॾिनी आहे उन जे लाइ सभु जा सभु क़ौमी कारकुन मुनज़िम ऐं मुता थियनि यकीनन उहा जल्द उहा मज़ामत शुरू थींदी ऐं जेके क़ौमी कारकुन उन मज़ामत जो हिसो ॾींदा यकीनन उहे सिंध जी तारीख़ ॾींदा यकीनन उहे सिंधू देश जी आज़ादी जो सबबु बणंदा अव्हां जेकॾहिं सिंधू देश जी आज़ादी जो सबबु बणजणु चाहियो था तव्हांखे मज़ामत वारो दॿ वठिणो पवंदो मुतहिदा महाज वारी लाइन वठणी पवंदी यकीन कयो क़ौम जूं उमीदूं तव्हां में आहिनि उन्हनि वॾनि लीडरनि जा पुट गिरण वारा आहिनि ऐं अव्हां क़ौमी कारकुननि जी महिनतुनि जा पुट ज़रूरु सिंध जे अंदरि ठहण वारा आहिनि क़ौम अव्हांखे थी ॾिसे उन्हनि लीडरनि खे नथी ॾिसे अव्हांखे गुज़ारिश आहे त उन जे क़ौमी रंग ऐं ढंग में संजीदगी इख़्तियार कयो ऐं पंहिंजे भरपूर जोश ऐं जज़्बे सां हिन तहरीक खे अॻिते वधायो ऐं मुतहिदा महाज जी जदोजहद ऐं हज़ार बंद जदोजहद जे लाइ माहौल तयारु कयो अव्हांजी महिरबानी